अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर। नाज़रीन, को ज़मानो हो जॾहिं डॉक्टर तमामु घटि हूंदा, इस्पतालूं तमामु घटि हूंदियूं। उन ज़माने में जॾहिं कंहिंखे बुख़ारु थींदो या मथे में सूरु थींदो त चांहि उनखे पीआरी वेंदी हुई त उहो ठीकु थी वेंदो या उनजो बुख़ारु घटि थी वेंदो। पर उहा चांहि जेका दवाई तौरु कंहिं ज़माने में इस्तेमालु थींदी हुई, उहा हाणे असांजे खाधे जो हिकिड़ो हिसो बणिजी वई आहे। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा चांहि बाबति कंदासीं त चांहि जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, चांहि असां एतिरी छो इस्तेमालु कंदा आहियूं, या जेकॾहिं को उनजो नुक़सानु आहे त उहो कहिड़ो आहे। इन सिलसिले में अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे असांजे मौज़ूद महिमान डॉक्टरनि खां, डॉक्टर जेको वेठो आहे, जेको न्यूट्रिशन्स आहे, उनखां चांहि बाबति को बि सुवाल करे सघो था। इन सिलसिले में अॼु असांजो पहिरियों जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर सुरेश कुमार, जेके पाण न्यूट्रिशनिस्ट आहिनि, माना खाधनि जा माहिर आहिनि। उन सां गॾु गॾु जेको ॿियो असांजो महिमान आहे उहा आहे नाले वारी गुलूकार दीबा सहर, उहा बि अॼु असां सां गॾु शामिलु आहे हिन चांहि जी महफ़िल में। अॼु असांजी जेका ॻाल्हि ॿोल थींदी उहा चांहि बाबति थींदी। अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। रियाज़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मैडम अस्सलाम वालेकुम। ठीकु आहे। डॉक्टर सुरेश, जीअं त मां ज़िक्र करे चुको आहियां त चांहि कंहिं ज़माने में त दवा तौरु इस्तेमालु थींदी, पर अॼुकल्ह उहा असांजे खाधे जो हिसो ठही वई आहे ऐं खाधो सिहत लाइ तमामु बहितरु आहे। अॼुकल्ह चांहि जो इस्तेमालु एतिरो थी वियो आहे, जेकॾहिं असां किथे वञूं था त बि महिमान हुजूं या जेकॾहिं को असां मेज़बान आहे त उनखे चांहि पीआरण खां सवाइ न छॾींदा आहियूं। असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त छा चांहि पाण आहे छा? चांहि बेसिकली हिकु नेचुरल हेल्दी बीवरेज आहे, कुदरती मशरूब आहे जेका सिहत लाइ तमामु बहितर बि आहे। हिन जा कोई एतिरा साइड इफ़ेक्ट कोन्हनि। इन में 3 क़िस्म जा जुज़ा पियल हूंदा आहिनि। जेको हिकिड़ो प्लांट आहे उन खां इहा मुख़्तलिफ़ प्लांट जेको आहे उनखां वरिती वई आहे। सैमेलिया जेको आहे कैमिला साइनेसिस प्लांट मां ठहंदी आहे, कुदरती तरह श्रीलंका इन्हनि मां पैदावार हिन जी थींदी आहे। ऐं इन खे जेको आहे न सिहत जे हिसाब सां को अहिड़ो हानिकार हिन जो कोई कोन्हे को। अच्छा, हिन जो हिकिड़ो फ़सुलु थींदो आहे जी 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 हा, कीनिया में, कीनिया में, श्रीलंका में, हाणे त सॼी दुनिया में तक़रीबन थिए थो। उन्हनि जा उहे पता खणी उनखे उहे प्रोसेस कनि था। उहे हिकिड़ो पता जेके प्रोसेस थियनि था उनमें ऑक्सीडेशन थींदी आहे, ऑक्सीडाइज़ कंदा आहिनि प्रोसेस जे थ्रू। उन में जेका ग्रीन टी आहे या ब्लैक टी आहे या वाइट टी आहे, उहा टिनी हिकिड़े ई प्लांट मां, कैमिला साइनेसिस प्लांट मां ई ठहंदी आहे। असां वटि ग्रीन टी जो घणो माण्हुनि बहितरु जेको आहे न पॉज़िटिव थिंकिंग आहे त ग्रीन टी सिहत लाइ बहितरु आहे। ऐं ब्लैक टी जा इफ़ेक्ट्स हर माण्हू खे इहा ख़बर आहे त घणी नुक़सानकार आहे, पर बेसिकली ॿिन्ही जी ओरिजिन साॻी आहे। अच्छा, साॻियो ई वण आहे? साॻियो ई वण आहे, जंहिंजे वण जो नालो आहे कैमिला साइनेसिस, जेको प्लांट मां ई ॿई शयूं तयारु थींदियूं आहिनि, ब्लैक टी बि ग्रीन टी बि। अच्छा, हिन में जेको चांहि आहे उनजे अंदरि कंटेन्स या उन में छा छा शयूं शामिल आहिनि इन पतनि में? इन्हनि में जेको रिसर्च करे जेको आहे न ॾिठो वियो आहे त इन में फ्लेवोनॉइड्स हूंदा आहिनि ऐं फ्लोराइड हूंदी आहे ऐं कैफीन हूंदी आहे। अच्छा, ये 3 शयूं? 3 शयूं हूंदियूं। त सभु इन्हनि 3 शयुनि खे अॻिते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर असां सां दीबा सहर बि आहे। दीबा सहर डॉक्टर, इंजीनियर, फ़नकार या जेके बि गुलकार उहे हिकिड़ा प्रोफेशनल माण्हू आहिनि, तमामु घणो कमु था कनि। तव्हांजे फ़न ऐं चांहि जो पाण में कहिड़ो रिश्तो आहे? तव्हांखे ख़बर आहे सां त चांहि पीअणु पाक सकावत में हिकिड़ो अहम किरदारु आहे, पुराणी रिवायत बि आहे। ऐं चांहि त ज़ाहिर आहे सभई शौक़ सां पीयूं था, पर मां जेसि ताणी चांहि न पीअंदी आहियां मुंहिंजो ॾींहुं न निकिरंदो आहे। मूंखे चांहि सां एॾो लॻाव आहे ऐं चांहि जेका आहे मुंहिंजो एॾी मस्तु आहे पीअणु। जॾहिं मां परफॉर्म कंदी आहियां स्टेज ते, तॾहिं मां चांहि पीअण खां सवाइ न कंदी आहियां परफॉर्म। न, तव्हां चांहि कीअं प्रेफर कंदा? जॾहिं तव्हां कंहिं प्रोग्राम में वञो था, जीअं अॼु असां वटि, त पहिरीं चांहि पी पोइ प्रोग्राम शुरू कंदो या विच में चांहि पीअंदो या आख़िर में पीअंदो? तव्हांजो छा ट्रेंड आहे इहो? मां पहिरीं चांहि पीअंदी आहियां। उन सां छा तव्हां महसूसु कंदा आहियो त छा? चांहि जेकी आहे तव्हांजी जेकी आहे मिज़ाज, ज़हनी सलाहियत ऐं तव्हांजी जिस्मानी ताक़त आहे उनखे बहितरु बणाइण में काफ़ी फ़ाइदेमंद। माना सम्झो तव्हां चुस्त थी था वञो? बिल्कुलु, मां सम्झां थी त मां चांहि खां पोइ जेकी आहे हिकिड़ी मतिलबु चुस्त थी वेंदी आहे, मुंहिंजो ज़हन जेके आहे कमु कंदो आहे। त चांहि पीअण खां सुठे तरीक़े सां मां परफॉर्म करे थी सघां। असां सां गॾु हिकिड़ो कॉलर बि आहे, उनखे बि शामिलु करियो। हेलो, अस्सलाम वालेकुम। केरु था ॻाल्हायो? साईं, डॉक्टर ज़फ़र सियाल थो ॻाल्हायां, कराची खां। जी डॉक्टर साहब, छा सवाल पुछंदो? बसि सवाल हिकिड़ो इहो पुछिणो आहे त जेको हिन में चांहि में, हिकिड़ो डॉक्टर साहिब खां इहो सवाल पुछिणो आहे त जेको चांहि में निकोटीन जो जेको मिक़दारु आहे उहो केतिरो हूंदो आहे ऐं केतिरो सिहत लाइ सुठो आहे ऐं केतिरो ख़तरनाक आहे। ऐं आम तरह चयो वेंदो आहे त राति जो सुम्हण जो चांहि न पीजे, निंड न ईंदी ऐं सुबुह जो नेराणे चांहि न पीजे अल्सर थी पवंदो।
हिकु त डॉक्टर साहब खां इहो सवाल पुछणा अथनि जेको आहे सही आहे न ग़लति ॻाल्हियूं आहिनि। ॿियो तव्हां जेका फनकारा मैडम वेठी आहे उन खां सिर्फ़ु जी। को ॻाल्हियूं न पुछो, कुझु राग बाग बि ॿुधाइनि। हुनखे जो ज़ुल्फ़ार सियाल जेको सुठो को जेको आहे कलाम असांखे झुंगारे ॿुधाइनि। वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾींदो। डॉक्टर साहब, डॉक्टर ज़फ़र जो सवाल तव्हां सम्झी वियो हूंदो। अच्छा, निकोटीन बि चांहि में आहे? कैफीन आहे। अच्छा, कैफीन, चाय में निकोटीन कैफीन आहे, निकोटीन आहे, कैफीन आहे। निकोटीन शायदि सिगरेट में आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिन में सिर्फ़ु कैफीन। हिन में कैफीन आहे।